जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखण जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद जे सब्ज़ी मंडी में 10 कुरान मजीद शहीद JUI जो ज़िले अमीर डॉक्टर HE अंसारी जी अॻुवाणी में मुज़ाहिरो FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे हवाले करण जो मुतालबो न त सख़्त एहतजाज कयो वेंदो। ख़बर मूजिब सब्ज़ी मंडी जैकमाबाद में 10 कुरान मजीद शहीद करे बेहुरमती जी हालत में मिलिया, जंहिं बैदि वॾे अंग में शहरी गॾु थी विया। उन मौक़े ते सब्ज़ी मंडीअ में JUI ज़िले अमीर डॉक्टर HE अंसारी, हाजी मोहम्मद उस्मान बलोच, मौलाना रबनवाज़ बुरड़ो, जाकर खान जखरानी, वाहिद बख्श उन्नड़, मोहम्मद अमीन जखरानी, ख़ालिद हुसैन कुंभा कटबार, अब्दुल समद सुमरो, फज़ल रहमान महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिकु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुरान मजीद शहीद कंदड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते JUI जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि कुरान मजीद जी बेहुरमतीअ ते ॾुख जो इज़हार कयो। मुतालबो कयो त जैकमाबाद में अहिड़े क़िस्म वाक़िआ मुख़्तलिफ़ मौक़नि ते थींदा रहनि था, पर अमली कार्रवाई न थियण जे करे अहिड़ा वाक़िआ थी रहिया आहिनि जेके इंतिहाई अफ़सोसनाक आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे हवाले कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।